दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो दादू फुलजी स्टेशन वासी 6 साल मौसूम शाज़िब पुट सजन पवर खट में बधल लोडे में सुतो पियो हो। संदस मां खट ते भारी सां भरियल गरम देगड़ी रखी त नंढड़ो पेर हणी लोडे खे लुडायो त भारी सां भरियल गरम देगड़ी मौसूम जे मथां हारजी पई, जंहिं सबब मौसूम शाज़िब जो मुंहुं ऐं जिस्म 20 सैकड़ो सड़ी पियो। मौसूम जो पीउ सजन पवर सिविल अस्पताल एमरजेंसी में बयान ॾींदे चयो त ग़रीब ऐं नंढड़े जी दवा जा पैसा न आहिनि, मदद कई वञे। 0347235215 आवाज़ इन न्यूज़ दादू। छा नालो अथस? नालो तो शाहज़िब। तव्हां जो नालो छा आहे? मुंहिंजो सजन ज़ात पवर किथे वेठल हो? छा पुलिस स्टेशन। छा थियो आहे नंढड़े खे? नंढड़ो भाॼी जी डगड़ी पई खट ते। जी भाॼी जी डगड़ी पई खट ते। जी हीउ सुतो पियो डोली में। जी जी लोॾे पियो पाण खे। जी डगड़ी लुॾी आई, कल्टी थी वियसि मथां। मथां हारजी वियसि। मथां हारजी वियसि सॼी भाॼी। उमिरि घणी अथसि? उमिरि त 6 साल जो अथसि। 6 साल। नंढे हाणे डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर मलम लिखी ॾिनो टूप, सॼो शाम सुबुह जो लॻंदो। अच्छा वतो अथव उहो? ऐं उहो वठो 250 हुया 600 मूं वटि, लॻो मूं दवा कराए छॾी। अच्छा 600 जो तेल भरायो गाॾी में, गाॾी माइटनि जी कयो। ऐं नंढड़े टूप जो 500 ख़तमु थी वियो। छा मुतालबो कंदो तव्हां? हाणे चवंदा असांखे दवा फी सभी पोइ दवा कराए।